मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामाईन, असांजे अॼोके प्रोग्राम में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरवुमेन डॉक्टर रुबीना शेख महिमान आहे। पाण वॾे अरसे खां सिंध जे क़ौमी हक़नि लाइ जाखोड़ींदी रही आहे। इंटरनेशनल फोरम्स ते सिंध जो आवाज़ु पहुचाईंदी रही आहे। पाण सिंध तोड़े पाकिस्तान में इंसानी हक़नि ऐं औरतुनि बराबरी वारी हैसियत ॾियारण लाइ जाखोड़ींदी रही आहे। डॉक्टर रुबीना शेख साहिबा, अव्हां खे अॼोके प्रोग्राम में भली कार चवां थो। असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जी इब्तिदा सिंध में क़ौमी कारकुननि खे कानून जी लताड़ कंदे जबरन खंयो वञे थो ऐं उन्हनि खे टार्चर सेलनि में क़ैद करे तशदुद जो निशानो बनायो वञे थो। ताज़ो घोटकी जे क़ौम परस्त अॻुवाण ज़ाकिर बोज़दार खे क़तल करे लाश खे उछलायो वियो आहे। हीउ सिलसिलो वॾे अरसे खां जारी आहे। हिन वक़्तु बि उस्ताद राहिमू समेत घणा क़ौमी कारकुन एजेंसियुनि जी क़ैद में तशदुद जो निशानो बणियल आहिनि। इन सिलसिले में जमहूरी हुकूमत तोड़े मुल्की अदालतूं कुझु करण खां क़ासिर आहिनि। सिंध जे हिन अहम मसइले ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी कहिड़ी पॉलिसी आहे ऐं हू इन सिलसिले में हिन वक़्त ताईं छा करे सघी आहे? अदा इमदाद, महिरबानी। सभ खां पहिरां त मां पंहिंजी दिलि जी गहराइनि सां हिकु भेण थी, हिकु धीअ थी करे ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां अदा ज़ाकिर बोज़दार जी घर वारनि खे, कुटुंब खे अफ़सोस जो इज़हार कंदमि। असां लाइ हर धरतीअ जो कारकुन जेको पंहिंजी क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि करे थो ऐं हिन लाइ जान ॾिए थो, असां सम्झंदा आहियूं असां उन जा कर्ज़ी आहियूं। ऐं इहो कर्ज़ असां पंहिंजो असां लाइ असांजे भाउ जो या पुट जो या जेको पंहिंजी धरती ॾे जान ॾिए थो, असांखे उन जी शहादत खे विसारणु न घुरिजे। ऐं जेको भाउ ऐं जेको पुटु क़ौम जी ॻाल्हि करे थो, उन जे कम खे असांजो फ़र्ज़ु आहे त जंहिंजे लाइ हुननि शहीद थिया आहिनि उन कम खे वधाईंदा रहूं, उन कम खे वधीक अदम तशद्दुद जे तरीक़े सां वधीक उन खे बेहाल कजे। सिंध जे हवाले सां इहो जेको सिलसिलो हले थो, असांखे असांजे भाइरनि खे मारियो थो वञे ऐं फोर्सली डिसअपियर थो कयो वञे,
इहो गुज़िरियल 5-6 सालनि खां तमामु घणो हले थो ऐं ख़ासि करे तॾहिं वधे थो त जॾहिं का हिकु पर्टिकुलर हिकु अहम शइ या इशू जेको अचे थो सिंध में, जंहिंमें पोटेंशियली ईअं लॻे थो त सिंध जा माण्हू उन शइ ते पंहिंजो आवाज़ु उथारींदा, त पोइ उहो असांजा 1-2 माण्हू खणी या 3-4 माण्हू इहो सिलसिलो वरी शुरू था करे ॾियनि त जीअं असांजो आवाज़ु सप्रेस कयो वञे या हुनखे घटि कयो वञे। हाणे हिन वक़्तु जीअं सीपैक जो इशू हले थो ऐं इलीगल गैर क़ानूनी इमिग्रेंट्स जो मसइला हलनि था सिंध में, ऐं इहो ख़बर हुई हुन हुकूमतनि खे या पंहिंजे असांजे इस्टेब्लिशमेंट खे त इहो सिंधियुनि जी या सिंधी कौम परस्त इन शइ ते आवाज़ु उथारींदा या कुझु आवाज़ु उथारणु शुरू कयो हुयो, त उन्हनि अॻु में ई प्रिवेंटेटिव नमूने सां असांजे आवाज़ खे सप्रेस करण लाइ इहो बसि तरीक़ो हुननि हिकिड़ो इहो ठाहे छॾियो आहे त असांजा माण्हू खणी उनखे मारे उछलाए उनजा लाश असांखे ॾेई त जीअं असां वरी उन शइ ते उथी न सघूं। ऐं इहो हिकु नमूने सां हिकिड़ो माना सिलसिलो ठही वियो आहे। पोइ वाक़ई कुझु उन सां कुझु ख़ौफ़ ख़राब थिए थो, पर इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे हुकूमत खे बि या इस्टेब्लिशमेंट में की त असांजो हिकु जॾहिं माण्हू वञे थो उन सां असांजा 10 खां 15 माण्हू वधीक कॉम्प्रेस ठहनि था। ऐं इहो विसारणु न खपे त असां डिॼी नथा सघूं, असां डिॼंदा न डिॼी सघंदा आहियूं इन इशू ते। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी पॉलिसी जे लिहाज़ खां इहो हिन वक़्तु असांजी पॉलिसी आहे त बाक़ाइदा असांजो बिल्कुलु इहो फ़र्ज़ु आहे त असां इन इशू खे इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते उथारियूं, छो जो 2 तरीक़नि सां इहे शयूं, हिकु त इंटरनेशनल लॉ जे पॉइंट ऑफ व्यू सां बि इहा शइ गैर क़ानूनी आहे, पर एक्चुअली पाकिस्तान जे पंहिंजे लॉ जे हिसाब सां बि इहा ॻाल्हि क़ानूनी आहे। त हिकु त फोर्स डिसअपीयरेंस जी जेका ॻाल्हि आहे उहा उन शइ खे असांखे बाक़ाइदा उथारणु खपे। सो असां इन शइ खे उथारींदा आया बि आहियूं, पर हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे यूनाइटेड नेशन में हूंदियूं आहिनि यूनिवर्सल पीरियडिक रिव्यूज़ थींदा आहिनि, हर 5 सालनि खां पोइ हुकूमत जो रिव्यू थींदो आहे त उन्हनि जी यूनाइटेड ह्यूमन राइट्स जी परफॉर्मेंस कहिड़ी रही आहे। हर दफ़े इन रिव्यू में पाकिस्तान होॾां जूं ॻाल्हियूं ठाहे ॻाल्हियूं करे पंहिंजी परफॉर्मेंस सही ॾेखारे थो, ऐं इहो असां सभु कौम परस्तनि जूं NGOs जी ऐं हर उन ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट जो ग्रुप या कम्युनिटी जो फ़र्ज़ु आहे त इन्हनि शयुनि खे मथे इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते आणिजे त पाकिस्तान जो जेको परफॉर्मेंस रिव्यू रहियो आहे फोर्स डिसअपीयरेंस ते एंड किलिंग जो, उहो परफॉर्मेंस सफ़ा सही न रही आहे। हिन वक़्तु असां 212 खां थोरो घणो डेटा खे ॾिसंदा था अचूं त हिन वक़्तु जेका रजिस्टर्ड केस आहिनि उन में 32 भाइरनि खे क़तल कयो वियो आहे इलीगली, ऐं 180 खां वधीक असांजा इलीगली फोर्स डिसअपीयर्ड माण्हू आहिनि। त वॾो नंबर आहे असां वटि, ऐं उनखे असांखे उथारणु खपे इंटरनेशनल कम्युनिटी ते इन शइ खे ऐं सभिनि खे, ऐं मीडिया खे बि इनखे ॻाल्हि कवर करणु खपे। अच्छा, हूअं वर्ल्ड सिंधी कांग्रेस इंटरनेशनल लेवल ते हिन इशू खे किथे एड्रेस कयो आहे? असां हिनखे 212 में जॾहिं साईं मुज़फ़र पुटे वारनि अनफॉर्चुनेटली जेको कर्ज़ी थियो हुयो उन वक़्तु बि असां ह्यूमन राइट्स काउंसिल में असां हिन शइ खे खयोंसीं ऐं उन में असां इंटरवेंशन बि कई हुईसीं ऐं साइड ब्रीफिंग बि कईसीं, पर एक्चुअली असां उन में यूनिवर्सल पीरियडिक रिव्यू हिकिड़ो ऑफिशियल डॉक्यूमेंट हूंदो आहे यूनाइटेड नेशन जो, जंहिंमें असां इहो सबमिट कईसीं कंप्लेन, ऐं उन खां बाद में जॾहिं पाकिस्तान वापसि आयो उन रिव्यू खे जो जवाबु ॾियणु, उन रिव्यू में हुन प्रॉमिस कयो यूनाइटेड नेशन खे त हू ह्यूमन राइट्स जी सिचुएशन सिंध में ऐं बलूचिस्तान में बहितर कंदो। हाणे वरी असांजो टाइम अचण वारो आहे नेक्स्ट ईयर, ऐं असां वरी इन शइ खे वरी उथारींदासीं नेक्स्ट ईयर, पर असां इनखे यूरोपियन यूनियन में बि इन ॻाल्हि खे उथारे चुका आहियूं फोर्स डिसअपीयरेंस ऐं किलिंग ते, ऐं बलूचनि सां गॾु इन शइ खे उथारींदा आया आहियूं। अच्छा, इन जे जेको तव्हां इन इशू खे खयो आहे, इन जेको रेस्पॉन्स मिलियो आहे? रेस्पॉन्स मां तव्हांखे ॿुधायां त जेको यूनिवर्सल पीरियडिक आर्टिकल रिव्यू लीगल डॉक्यूमेंट जेको असां सबमिट कयोसीं 212 में, उन में असांखे इहा मतिलबु रिटन डॉक्यूमेंट यूनाइटेड नेशन जा आर्काइव हूंदा आहिनि मिलियल माना ऑनलाइन अवेलेबल हूंदा, जंहिंमें हिननि इहो चयो हुयो त पाकिस्तान एग्री टू इम्प्रूव देयर ह्यूमन राइट्स सिचुएशन इन द कंट्री। So that was a general statement, माना जनरल हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी हुननि,
ॿियो ज़ाहिर आहे तमामु माना इहो फ़ाइदो आहे त माना इहो फ़ाइदो पतो आहे त इन शइ खे जेका असांजी लोकल मीडिया अहमियत नथी ॾे या लोकली माण्हुनि खे ख़बर ई न आहे त असां सिंधी बि असांजा मर्जनि था, उन हिसाब सां इंटरनेशनल कम्यूनिटी खे हाणे इहा ख़बर आहे या इहा अवेयरनेस अची वई आहे त सिर्फ़ु जेको असांजे क़ौमी कारकुन जो जेको क़त्लेआम थिए थो या उनजी फोर्स डिसअपियरेंस थिए थी उहा सिर्फ़ु बलूचिस्तान में न आहे पर सिंधियुनि सां बि साॻियो ज़ुल्म आहे। पर छा त सिंधियुनि जो जेको इशू आहे असांखे इहे शयूं वधीक रेज़ करणी पवंदी इंटरनेशनल कम्यूनिटी में ऐं हिन वक़्तु इन शइ जी अवेयरनेस तमामु घटि आहे। उहा अॼु तव्हां हिकिड़ी शइ नोट कई हूंदी त पाकिस्तान में जेको जमहूरियत जी दावा कई वञे थी या अदालतूं आज़ादु आहिनि त बलूचिस्तान तोड़े सिंध में जेको कानून जी लताड़ कंदे माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, पोइ वरी उन्हनि खे तशदुद करे मारियो वञे थो, त अदालतूं बि इन सिलसिले में कुझु न करे सघियूं आहिनि ऐं जमहूरी सिस्टम जेको उते आहे उहे बि इन पासे सीरियस थी करे कुझु करण लाइ तयारु न आहिनि। त इहो सॼो जेको सिलसिलो आहे इहो केसि ताईं हलंदो ऐं इहो माण्हुनि खे छाजे लाइ खणी करे मारियो वञे थो, इन जे पुठियां कहिड़ो बैकग्राउंड तव्हांखे नज़र अचे थो? पता इहा ॻाल्हि तमामु तव्हां अहमियत वारी ॻाल्हि कई आहे त असां वटि रूल ऑफ लॉ त आहे ई न रूल ऑफ लॉ त हुकूमत जी एस्टेब्लिशमेंट जे फ़ाइदे में ई न आहे। त हिकु त जुडिशरी खे इंडिपेंडेंट करणु या डेमोक्रेटिक इंस्टीट्यूट्स खे हलाइणु उहो त एस्टेब्लिशमेंट जमहूरियत आहे न। इन करे उन सां छा थींदो जो त हिकिड़े डोमिनेट क्लास खे हिकिड़ो डोमिनेट क्लास आहे असां वटि पाकिस्तान में, माण्हुनि जो नालो ईअं नथा पर्टिकुलर चयूं पिया, जंहिंखे बि उहो डोमिनेट क्लास उहो फ़ौज जे शक्ल में आहे या एस्टेब्लिशमेंट शक्ल में आहे। इन डेमोक्रेटिक स्ट्रक्चर खे एम्पावर करण लाइ या जुडिशरी खे एम्पावर करण लाइ उन्हनि खे नुक़सानु थो पहुचे। हू हिन वक़्तु मिलिट्री जी अगरि मां तव्हांखे ॿुधायां त 20 बिलियन जा एसेट्स आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान में ऐं सभ खां माना हिन वक़्तु 6वीं लार्जेस्ट आर्मी आहे पाकिस्तान जी दुनिया में हिन वक़्तु। त उहो हिकिड़ो एम्पावरमेंट जेका इंस्टीट्यूशन ठही आहे उहो सॼी माण्हुनि जे हक़नि खे सप्रेस करे ई त ठही आहे। माण्हुनि खे जेका जेन्युइन असांजा सिंध जा बलूचिस्तान जा हक़ खाई करे ई त हुननि खे इहो पैसो ठहियो आहे हिननि जो। ऐं इन्हनि में इहो हिकिड़ी माना हिकिड़ो ॼण धंधो आहे पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट जो। त अगरि हू हक़नि जी या इन्हनि नमूने अगरि सपोर्ट कंदा त उनखे इहो फ़ाइदो न मिलंदो इन शइ जो एम्पावरमेंट। अच्छा, तव्हांजी नज़र में पाकिस्तान जे अंदरि जेके जदोजहद माज़ी में हलंदियूं रहियूं आहिनि ऐं माण्हू इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि त पाकिस्तान ठाहिण में 5 क़ौमुनि जो हथु हुयो, 5 क़ौमुनि गॾिजी करे पाकिस्तान ठाहियो या पोइ उन्हनि मां कंहिंखे ज़बरदस्ती बलूचिस्तान खे ज़बरदस्ती शामिलु कयो वियो। त बहरहाल क़ौमियतुनि खे ऐं क़ौमुनि खे हिन वक़्त ताईं तस्लीम नाहे कयो वियो। उन जो नतीजो इहो थियो आहे त 56% आबादी बांग्लादेश ठही वियो ऐं बाक़ी जी बि जेका सूरत हाल आहे मज़हबी इंतहा पसंदी ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं जेके बीमारियूं ऐं मुख़्तलिफ़ धारियुनि क़ुवतुनि खे मुल्क में मदाख़लत, पहिरियां अमरीका हाणे चाइना, त इन समूरी जेका वारदात आहे या जेको कुझु थी रहियो आहे इन जे नतीजे में मुल्क किथे वञी बीहंदो? मां नथी सम्झां त अहिड़ी हालात में अहिड़ी जेसिताईं उहो मुल्क सस्टेन ई नथो करे, जेसिताईं उहो पंहिंजे माण्हुनि खे ख़ुशि न रखंदो ऐं माण्हुनि खे पंहिंजा हक़ न ॾींदो। इहो हुननि जो इल्यूजन आहे त हू मुल्क ईअं हलाए सघंदा। सिंध या जेका ॿिया सूबा हुया उहो 1940 रेज़ोल्यूशन ते पाकिस्तान ते एग्री थिया हुया। उनमें इहो हो त ख़ुदि इरादियत ऐं सेल्फ आइडेंटिटी ऐं सेल्फ गवर्नेंस उन्हनि प्रोविंसिस जी रहंदी। उहा ज़ाहिर ख़तमु थी आहे। त जंहिं टर्म्स एंड कंडीशन ते सिंध जॉइन कयो या सिंध पाकिस्तान ठाहियो उहे टर्म्स एंड कंडीशन त हाणे रहिया ई कोन। ॿी ॻाल्हि त जंहिं नमूने हाणे सिंध जा हक़ खाया था वञनि या जंहिं नमूने सिंध खे एक्चुअली सिस्टमेटिकली अंडरमाइन थो कयो वञे या उनजे रिसोर्सिस ते, हाणे हिन वक़्तु सिंध 60% 69% खां वधीक कंट्रीब्यूट थी करे फेडरल इनकम में ऐं असांजो 75% पॉपुलेशन जेका उहा गुरबत में आहे हिन वक़्तु। अहिड़ी हालत आहे। आख़िर त माण्हू पंहिंजी हक़नि जी ॻाल्हि कंदा ऐं इहो लॉन्ग टर्म पाकिस्तान हली नथो सघे अहिड़े हालनि ते जेसिताईं हू माण्हुनि जा हक़ न ॾींदा
मुल्क कोन हली सघंदो मुंहिंजे लाइ। तव्हांजी नज़र में सिंध में जेके सियासी धुरियूं आहिनि, ख़ुशूसन जेके सिंध जे आजपे जी ॻाल्हि कनि थियूं, सिंध जे हक़ ख़ुद इरादियत जी ॻाल्हि कनि थियूं, उहे काफ़ी अरसे खां सरगर्म आहिनि। हाणे उन्हनि में मुख़्तलिफ़ कॾहिं इतिहाद थियनि था, कॾहिं उन्हनि जा इतिहाद टुटी वञनि था। कॾहिं कॾहिं ईअं थो थिए त उहे कंहिं इशू ते, जीअं ज़ुल्फ़कार आबाद जो इशू हुयो या ॿिटे निज़ाम जो इशू हुयो, पोइ पाण में गॾिजी वञनि पिया, वरी पोइ पाण में जुदा थियनि था। त तव्हांखे सिंध जो आजपो ऐं सिंध जा जेके हक़ आहिनि उहे कीअं हासिलु थींदे नज़र अचनि था, त सिंध जे माण्हुनि खे या सिंध जी क़ौमी जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि खे कहिड़ी वाट वठणी पवंदी जो उहे सिंध जे माण्हुनि खे इन तज़लील वारी कैफ़ियत खां आज़ादी ॾियारे सघनि? अदा इहा तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। हिन वक़्तु असांखे तमामु ज़रूरत, हिकु पहिरीं ॻाल्हि त जेका बि स्ट्रगल हूंदी आहे, जेकी बि जदोजहद हूंदी आहे, उहा मल्टी फ्रंट हूंदी आहे, मल्टी फैसेट हूंदी आहे। ऐं असां ते हमेशह क्रिटिसिज़म कया त इलाही जमायतूं आहिनि या कुझु आहिनि, पर हर जमायत जी पंहिंजी अहमियत आहे, जो पंहिंजो रोल आहे। पहिरियां त मां हिन ॻाल्हि खे बिल्कुलु एम्फसाइज़ कंदमि त हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, पर असांजी सभिनि जमायतुनि खे पंहिंजी सिंध जी एजेंडा लाइ या सिंध जे हक़नि जी ॻाल्हि लाइ या प्रॉस्पेरिटी जे लाइ गॾिजी बीहणो पवंदो। पोइ खणी असांजा तरीक़ा ॿिया हुजनि, पर असांखे गॾिजणो पवंदो इन इशूअ ते। इन पर्टिकुलर इशू जेको आहे सिंध जी ख़ुदि इरादियत खां वधीक सिंध जा राइट्स जेका आहिनि, एजुकेशन ॾिसो, अदा असांजी हेल्थ ॾिसो, त उन ते असांखे यूनाइट थियणो पवंदो। यूनाइट इन नमूने त जीअं कोलाबरेशन में हुजे। ऐं असां वटि ऑफकोर्स लीडरशिप जो बि हिकिड़ो मसइलो आहे, त असां वटि लीडरशिप जो थोरो घणो गैप अची वियो आहे। पर लीडरशिप माण्हू को आसमान में न लहंदा आहिनि, माण्हू पाण में ई ठहंदा आहिनि। इहे ई माण्हू जेका इन शइ खे मूवमेंट खे वधाए हलंदा। असांखे सिर्फ़ु हिकिड़ी एजेंडा ते, हिकिड़े हुकुम जी ॻाल्हि ते या इश्यूज़ ते बीहणो पवंदो गॾिजी करे। ऐं हाणे वाक़ई वक़्तु अची वियो आहे, ऐं हमेशह वक़्तु हुयो, पर हाणे वधीक अची वियो आहे त असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयूं ऐं ॿियनि मुल्कनि मां असां हिकिड़ा तरीक़ा सिखूं। त जीअं असां यूनाइटेड किंगडम में रहिया था, हिन वक़्तु स्कॉटलैंड पंहिंजो रेफरेंडम करायो, ठीकु आहे, उन में खटिया न, पर एक्चुअली उन सां छा थियो त हिननि जी यंग जनरेशन खे, हुन जी क़ौम खे ख़बर पई त एक्चुअली 50% हुन क़ौम जो माण्हू आज़ादु थियण जी चाह रखे पियो। 50% is a big portion, just under the 50%. So अहिड़े नमूने सां असांखे सिंध जी क़ौमी तहरीक खे कढाइणो पवंदो। पोइ उन में मीडिया जो रोल आहे, असां सभिनि जो रोल आहे, सिविल सोसाइटी जो रोल आहे, त असांखे इन एजेंडास ते गॾिजी वेहणो पवंदो ऐं कमु करणो पवंदो। जीअं तव्हां ॿुधायो त सिंध में 75% माण्हू मुख़्तलिफ़ मसइलनि जो, जंहिंमें गुरबत, इफ़लास, तंगदस्ती, तालीम खां महरूमी आहे, उन जो शिकार आहिनि। ऐं इन सॼी सूरत हाल में वरी औरतुनि जो जेको हिसो आहे उहो वरी तमामु घणो मुतासिर थींदड़ हिसो आहे। तव्हां इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन सां बि जुड़ियल आहियो, उहा बि सिंध में औरतुनि जे हक़नि जे लाइ तमामु वॾो कमु करे रही आहे। तव्हांखे सिंध में औरतुनि सां, सिंध जी नियाणियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो इज़ालो कीअं नज़र अचे थो, उन्हनि जे लाइ छा थियणु खपे? पहिरीं ॻाल्हि त पढ़ाई, एजुकेशन तमामु वधीक असांखे वधाइणु खपे। छोकिरियुनि में ख़ासि करे पढ़ाई जो जेको उनसां उहो वधाइणु खपे। ॿी ॻाल्हि त हिकिड़ो लेजिस्लेटिव प्रोटेक्शन हूंदी आहे, जंहिंमें आई थिंक सिंध गवर्नमेंट कमु करे थी, पर उहो पंहिंजे हिसाब सां बि कमु करे। त हिकिड़ो असांखे लीगल स्ट्रक्चर ऐं लीगल नमूने प्रोटेक्शन ॾियणी पवंदी असांजी औरतुनि खे, जंहिंजे ज़रिए हू पंहिंजी हिफ़ाज़त ऐं पाण खे महफ़ूज़ करे सघनि थियूं। हाणे हिननि फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो रिसेंटली हिननि पंहिंजो लॉ पेश कयो माइनॉरिटी औरतुनि लाइ, पर अगेन उन लॉ में बि तव्हां ॾिसंदव त जंहिंमें फोर्स कन्वर्जन वारो इशू आयो, त उन में बि इहो कयूं त 18 सालनि खां मथे जी फोर्स कन्वर्जन या मज़हब बदिलाइण जी शादी करणु अलाउड हुई, पर 18 खां घटि अलाउ न आहे। सो माना हुननि वरी एक्चुअली हिन लॉ जे ज़रिए एक्चुअली लीगलाइज़ करे छॾियो 18 सालनि जे मथे खां जेके औरतूं उनखे किडनैप करे अगरि फोर्स करे हुनखे मज़हब मटायो थो वञे। सो त जॾहिं बि लॉ आणजनि या प्रोटेक्शन सिस्टम्स आणजनि या लेजिस्लेचर आणजनि, त उन में असांखे डाइवर्सिटी, हिते असां UK में सिखंदा आहियूं त डाइवर्सिटी ऐं रिव्यू कजनि त इहे कहिड़े नमूने
इहे लॉज़ प्रेज़ेंट कजनि ऐं ठाहिजनि जंहिंसां एक्चुअली हर एज जी औरत खे हिफ़ाज़त मिले। ऐं ॿी ॻाल्हि इहो आहे त असांखे सोशल अवेयरनेस बि, असांखे मीडिया जो इलाही कमु आहे हिन में, त सोशल अवेयरनेस आणिजे। ऐं ॿी ॻाल्हि त असां हमेशह जेके बि फेमिनिस्ट ग्रुप हूंदा आहिनि हमेशह इहा इम्पॉर्टेंट ॻाल्हि विसारे वेंदा आहिनि त एक्चुअली औरतुनि जी आज़ादी लाइ अगरि कमु कबो आहे त सिर्फ़ु औरतुनि खे न खणी गॾिजी हलिजे, एक्चुअली इहा शइ जेका आहे उहा मर्दनि खे गॾु खणी हलिजे, छो कि इहा ॻाल्हि असांखे मर्दनि खे सम्झाइणी पवंदी। औरत हिकिड़ो इक्वल जेको आहे स्टेटस रखे थी असांजी कम्यूनिटी में ऐं असांजी क़ौम में। सो इहो ॿ टे शयूं आहिनि। त ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ो ॿियो बि ॿिया बि इशूज़ आहिनि त एक्चुअली असांखे पुलिस ऐं लेजिस्लेशन सां बि कमु करिणो पवंदो, त असांखे हिकिड़ी त पुलिस खे बि ट्रेनिंग ॾियणी पवंदी। हिते यूरोपियन मुल्कनि में इलाही जेके फेमिनिस्ट ग्रुप सक्सेसफुल थिया आहिनि उन्हनि में इन्हनि वॾे में वॾो जेका अचीवमेंट कई उहा हिकिड़ो स्कूलनि में पढ़ायूं औरतुनि जी इज़त ऐं औरतुनि जी इम्पोर्टेंस कम्यूनिटी में। ऐं ॿियो त जेके पुलिस ऐं लेजिस्लेशन आहिनि उन्हनि खे हिकिड़ी स्पेशल ट्रेनिंग ॾियारियूं जंहिंमें औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हियूं कयूं। सो देयर आर मैनी मैकेनिज़म, कोई रस्ता आहिनि जिन जे ज़रिए इहे शयूं अची करे सघजनि थियूं। अजी तव्हांजी नज़र में हीउ जेको चाइना खे ग्वादर बंदर ॾिनो अथऊं ऐं सीपेक जो जेको सॼो सिलसिलो आहे इन ते घणनि माण्हुनि खे एतिराज़ आहे, घणा माण्हू उनजी हिमायत कनि था। मजमूई तरह बलूचिस्तान जा जेके धणी आहिनि, कौमपरस्त आहिनि, उहे इन खे बलूचिस्तान जे लाइ इंतिहाई नुक़सानकार सम्झनि था ऐं सिंध जा काफ़ी हल्का बि इन खे सिंध जे लाइ नुक़सानकार सम्झनि था। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो इन सिलसिले में कहिड़ो मौक़ुफ़ आहे? वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो हिन सीपेक वारे इशू ते काफ़ी असां पहिरियां वोकल रहिया आहियूं त इहो अहिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंजो फैक्ट्स एंड फिगर्स एंड एक्चुअली डिटेल्स असांखे ॿुधाया न विया आहिनि। पहिरियां त असांखे कंसर्न्स आहिनि त छो जो जंहिं नमूने सां हिननि लिकाए करी आहे या इहो प्रोजेक्ट शुरू कयो आहे, हिकु त असांखे हुनजो इशू आहे पहिरीं। ॿियो असां सम्झूं था त इहा हिकिड़ी नए क़िस्म जी इकोनॉमिक काइंड ऑफ इन्वेजन बि आहे। त अगरि तव्हां ॾिसंदो 2 सीपेक जा रस्ता आहिनि, ईस्ट ऐं वेस्ट वारा। त जेको वेस्ट वारो आहे उहो सॼो रस्तो सिंध मां मथां निकिरे थो ऐं उन में मोस्टली जेका प्रोजेक्ट्स आहिनि उहे या त सिंध में या त बलूचिस्तान में। त बेसिकली सॼो सीपेक जो रिसोर्स या जेको बिज़नेस प्लान ठहियलु आहे उहो सिंध जे रिसोर्सिस ते ऐं बलूचिस्तान जे रिसोर्सिस ते ठहियलु आहे। ऐं इन बिज़नेस प्लान मां, इन सॼे प्रोजेक्ट मां फ़ाइदो कंहिंखे पवंदो उहो त ज़ारा पंजाब में हूंदो। ऐं उन में इन करे जो सॼो जेको अरेंजमेंट ऐं एडमिनिस्ट्रेशन आहे इन सॼे प्रोजेक्ट जी उहा पंजाब में वेठी आहे। एडमिनिस्ट्रेशन सिंध में न आहे, न बलूचिस्तान में आहे। उहो पोइ खणी बहानो हुजे उन एडमिनिस्ट्रेशन जो त बाबा स्किल लेबर न आहिनि या न आहिनि, हिकु त इहो तरीक़ो। ॿियो इहो त हल ठीकु आहे, प्रोजेक्ट कनि बि था सीपेक इहे सिंध में या बलूचिस्तान में, त उन्हनि प्रोजेक्ट में केतिरी असां जॉब क्रिएटेड कंदासीं, केतिरनि माण्हुनि खे कमु मिलंदो इन्हनि इलाइक़नि में, ऐं केतिरा माण्हू ॿाहिरियां ॿियनि सूबनि खां या ॿियनि मुल्कनि खां बि। सो ॿ टे कंसर्न्स आहिनि। हिकु त हिकिड़ो इहो आहे त जेका इमिग्रेशन थींदी इन्हनि प्रोजेक्ट्स जे करे, स्किल लेबर जे करे, जेका ॿाहिरां माण्हू ईंदा 2 लख 3 लख माण्हू, उनजो असां काफ़ी वॾो नंबर आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो कोलथर में हिननि 12,000 माण्हू हायर कया आहिनि, उन में मुंहिंजे ख़्याल में 2-3% सिर्फ़ु असांजा सिंधी एम्प्लॉयड आहिनि। सो असांजी पोज़ीशन जेका आहे सीपेक ते तमामु कंसर्न वारी आहे ऐं असां बिल्कुलु इन ॻाल्हि खे प्रोजेक्ट था कयूं या प्रमोट था कयूं त इन ते फर्दर रिसर्च कई वञे ऐं वधीक इन्वेस्टिगेशन कई वञे त एक्चुअली त इहो प्रोजेक्ट सिंध जी क़ौम खे या सिंध जी ख़ुदराबीअ जे इशूअ खे केतिरो डैमेज ॾींदी या न ॾींदी। छो जो इलाही असांजे दोस्तनि जो ख़्यालु आहे त इहो फ़ाइदो ॾींदी टेम्पररी, पर लॉन्ग टर्म में इहा हिकिड़ी इकोनॉमिक इन्वेजन आहे। हाणे इन जो बिल्कुलु हिकिड़ो मां सिमिलर एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾींदमि। तव्हांखे यादि हूंदो ईस्ट इंडिया कंपनी जॾहिं ग्रेटर इंडिया में आई हुई, कीअं आई हुई? ईअं ई आई हुई, अची करे रोड रस्ता ठाहिया हुया, पोइ हुन 200 साल हिंदुस्तान ते हुकूमत कई। इहे नवां तरीक़ा आहिनि इकोनॉमिक इन्वेजन जा। ऐं सो चाइना जो बि इहो ई आहे, चाइना खे पंहिंजो फ़ाइदो आहे, चाइना जो इकोनॉमिक ऑब्जेक्टिव्स आहे, हुन में पंजाब हुकूमत उन्हनि खे
मदद करे थी हिन शइ खे अचीव करण लाइ। ऐं जेके माण्हू इन्वेट थींदा जिन जा रिसोर्सिस खपंदा जिन ते इम्पैक्ट पवंदो उहो सिंध बलोचिस्तान हूंदो। सुप्रीम कोर्ट ताज़ो मुल्क में आदमशुमारी कराइण जो फ़ैसिलो जेको आहे सो ॾिनो आहे ऐं चयो वियो आहे त मार्च में तव्हां आदमशुमारी करायो। सिंध में हिन वक़्तु का ख़ासि चुरपुर इन सिलसिले में नज़र कोन थी अचे ऐं रियासती इदारनि जी या सिंध मुखालिफ़ क़ुवतुनि जी या कोशिशि हूंदी आहे ऐं रहंदी आई आहे त सिंधियुनि खे घटि में घटि अंग में ज़ाहिर कयो वञे। त इन आदमशुमारी जे सिलसिले में तव्हां जे ज़हन में का शइ अहिड़ी आहे त सिंध जूं जेके बि सुञाण धुरियूं आहिनि या सिंध जूं कॉम्परस धुरियूं आहिनि या सिंध लाइ जेके जदोजहद कंदड़ धुरियूं आहिनि उन्हनि खे गॾिजी करे को लाहे अमल तयारु करणु घुरिजे? बिल्कुलु अदा, आई थिंक इहो हिकिड़ो वक़्तु असां वटि अची वियो आहे। हिन वक़्तु मां सम्झां थी त इवन कराचीअ में सिंध जी पॉपुलेशन तमामु सुठी आहे हिन वक़्तु, ऐं इहो तमामु टाइमली हिकिड़ी एक्टिविटी थींदी त असां सभु धुरनि खे गॾिजी करे हिन ते बाक़ाइदा कैंपेन करणु खपे ऐं हिकिड़ो बाक़ाइदा फुल टाइम प्रोजेक्ट ठाहे करे सिंध में पंहिंजी सिंधी घरनि खे ऐं उनखे अवेयरनेस ॾियणी पवंदी त पाण खे रजिस्टर कराइणा आहिनि। ऐं छो जो असां सम्झूं था त एक्चुअली हिन दफ़े अहिड़ो ई टाइम आहे हिन दफ़े त असां जेको आहे पाण खे असां मेजॉरिटी में आहियूं। अगरि हिन वक़्तु असांखे सेंसस मां फ़ाइदो मिली सघे थो अगरि ट्रू नमूने ऐं ऑनेस्ट नमूने अगरि सेंसस कयो वञे त इन जे करे हा बिल्कुलु असांखे तमामु घणो महिनत करणी पवंदी आहे सभिनी धुरनि सां गॾिजी वेही करे का सिर्फ़ु कैंपेन टाइप ऑफ हिकिड़ो कमु करणो पवंदो गॾिजी। अदी आख़िर में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सरबराह जी हैसियत में तव्हां सिंधी माण्हुनि या सिंधी भेनरुनि या सिंधी नियाणियुनि जे हवाले सां कुझु चवंदो? महिरबानी, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त ज़रूरु बिल्कुलु चवंदमि त असां सभु सिंधियुनि जी जेका नौजवान तबिको आहे उन्हनि खे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करणी पवंदी ऐं उन्हनि खे इन्वेस्टिगेट करिणो थो। ईअं न आहे त को या इमोशनल या टेक्निकल ॻाल्हि आहे, पर अगरि तव्हां पंहिंजी राइट्स जी ॻाल्हि कयो, पंहिंजे इकोनॉमिक खे ॾिसो, हिकिड़ी सिंध जी रिसोर्सिस खे ॾिसो तव्हां त कौम असां बेक़ाइदा हिकिड़ी फुल फ्लेज कौम आहियूं ऐं असांखे शाय न थियणु खपे पंहिंजे हक़नि खे घुरण लाइ। ऐं ॿियो त बसि पंहिंजी भेनरुनि खे इहो मैसेज आहे त पंहिंजी जेको आहे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि ऐं पढ़ाई खे इनकरेज कनि ऐं पढ़ाई खे वधाइनि पंहिंजे मुल्क में। तव्हांजे इन ॻाल्हि ॿोल मां हिकिड़ो इहो सुवाल उभरे थो त सिंधी क़ौम खे या जेके बलोच आहिनि उन्हनि खे हिन पाकिस्तान जे मौजूदा स्ट्रक्चर में उन्हनि जा क़ौमी ऐं इक़्तिसादी हक़ मिली सघनि था? जेकॾहिं नथा मिली सघनि त पोइ उन्हनि जो मुस्तक़बिल ऐं मुल्क जो छा हाल थींदो? पहिरीं ॻाल्हि त बलोचनि खे ऐं सिंधियुनि खे पाकिस्तान जी करंट स्टेटस में हक़ मिली कोन था सघनि, छो जो उहो पाकिस्तान जी हुन में जंहिं ॾींहुं सिंध खे पंहिंजा हिसाब सां हक़ मिलिया पाकिस्तान खे को फ़ाइदो न आहे हुन में। ऐं उनजे करे मां सम्झां थी त ॿियो त 70 साल सिंधियुनि बलूचनि ट्राई कयो आहे पाकिस्तान खे पूरे तरीक़े सां हर लिहाज़ खां, फेडरल गवर्नमेंट में बि वेही उनखे अपॉर्चुनिटी ॾियूं हर लिहाज़ खां, पर कॾहिं बि सिंधियुनि खे को फ़ाइदो न मिलियो आहे। असांजो जेको अल्टीमेट डेस्टिनेशन आहे उहा आज़ादु सिंध ऐं आज़ादु बलोचिस्तान। ईअं ई तव्हां ॾिसो त 56% बंगाली हुया, उन्हनि जॾहिं पार्लियामानी सिस्टम में कामयाबी हासिल कई त उन्हनि खे बि जमहूरी तरीक़े सां हक़ ॾियण खां इनकार कयो वियो। पोइ नतीजो इहो ई थियो त जॾहिं जमहूरी रस्ता बंदि कया विया त पोइ मुल्क टुटो ऐं बांग्लादेश जो वजूद क़ाइमु थियो। त हाणे बि जेकॾहिं पाकिस्तान खे हिकिड़ी यूनियन वांगुरु हलायो वञे, सभिनी सूबनि ऐं क़ौमुनि खे तस्लीम कयो वञे, उन्हनि खे हक़ ॾिना वञनि ऐं उहे चारई यूनिट मिली करे मुल्क खे हलाइनि त मां सम्झां थो इहो हिकिड़ो आहे हलण जो रस्तो। पर 70 सालनि जी जेका हिस्ट्री आहे उन में इहा शइ मुल्क टुटण खां पोइ बि इन हक़ीक़त खे तस्लीम न कयो वियो आहे, छाकाणि त हज़ारनि सालनि खां क़ौमुनि जो वजूद रहंदो आयो आहे ऐं उन खे को तस्लीम करे या न करे उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। ऐं इहो हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ी हैसियत आहे त क़ौमूं
सदियुनि खां रहंदियूं आयूं आहिनि ऐं उहे रहंदियूं, ऐं उन्हनि खे तस्लीम न करण जो जेको असुलु नुक़सानु थींदो उहो हिन मुल्क खे ई थींदो। छाकाणि त मुल्क खे जेकॾहिं हलणो आहे त मुल्क में आबाद क़ौमुनि खे जिन मुल्क ठाहियो आहे उन्हनि खे हक़ ॾियणा पवंदा, उन्हनि खे इख़्तियार ॾियणो पवंदो त उहे गॾिजी करे हिन मुल्क खे हलाइनि। पर जीअं तव्हां चयो त हिकिड़ो मुफ़ाद परस्त टोलो आहे जेको क़ाबिज़ आहे, जेकॾहिं उहो सभु हक़ ॾेई थो छॾे या वसीला उन्हनि जे हवाले थो करे छॾे त पोइ उन्हनि जो पंहिंजे पेट जो मसइलो कीअं हल थींदो? त इहो पंहिंजी जाइ ते वॾो तज़ाद आहे त इन तज़ाद जे नतीजे में मुल्क किथे वञी बीहंदो। असां त सिंध जे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि कयूं था, ऐं जेकॾहिं हक़ मिलनि था त असांजो कंहिं रियासत सां को झेड़ो कोन्हे, पर जेकॾहिं नथा मिलनि त लामाला उहो वञे रस्तो ओॾे ई थो, जॾहिं माण्हू बाग़ी थींदा विढ़ंदा त नतीजे में छा थींदो? ऐं अगरि इहा ॻाल्हि ॾिसो त इहा माण्हू विसरी वेंदा आहिनि त हमेशह असां ते इल्ज़ाम बि हलंदो आहे या सिंधी कांग्रेस ते त बाबा त सिंध इहो विसरी थो वञे त सिंध एक्चुअली वन ऑफ द टेक्निकली वन ऑफ द बिगेस्ट कंट्रीब्यूटर पाकिस्तान ठाहिण में। असां जॾहिं टोड़नि जी ॻाल्हि था कयूं या उन खां ख़िलाफ़त जी ॻाल्हि था कयूं त 70 सालनि जी कॉन्स्टेंट इन शइ खे ॾिसूं था त बाबा केॾो सिंधियुनि उन्हनि ते कुर्बानी कयूं पाकिस्तान ठाहिण में, पाकिस्तान जी इकोनॉमी खे वधाइण में, पाकिस्तान जे नाले खे वधाइण में, टेक्निकली ऐं प्रोफेशनली केॾा असांजा सिंधी माहिर तर्जुमान मशहूरु आहिनि, हर लिहाज़ खां फ़ाइदो आहे। पोइ बि उनजे बावजूद भी सिंधियुनि खे हक़ नथा मिलनि। पंहिंजी धरतीअ ते रही करे हू माइनॉरिटीज़ में था हलिया वञनि, पंहिंजी धरती ते रही हू गुरबत में था रहनि, पंहिंजे वसीले जे हूंदे हूंदे बि हू ग़रीब था रहनि। अहिड़ी हालत में त ॿियो को तरीक़ो ई न आहे सवाइ आज़ादीअ जो। अदी तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खे वक़्तु ॾिनो, ऐं पाण इन सिंध जी सियासत ते वक़्तु ब वक़्तु तव्हां सां कचहरी कंदा रहंदासूं, तव्हां को रहनुमाई हासिलु कंदा रहंदासूं। तव्हां सिंध जे लाइ, सिंध जे क़ौमी हक़नि जे लाइ तमामु अहम किरदारु अदा करे रहिया आहियो, ऐं इन सां गॾोगॾु वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बि तमामु वॾो पंहिंजी जाइ ते इंटरनेशनल लेवल ते सिंधी माण्हुनि जो हक़ीक़ी मौक़ुफ़ पेश करण में तमामु वॾो किरदारु रहियो आहे। असां इन ई आस सां तव्हां को मोकिलाईंदासीं त तव्हां सिंध जे माण्हुनि जा भरजलू थियो ऐं सिंध जे माण्हुनि जो आवाज़ इंतिहाई पुख़्तो करे सॼी दुनिया ताईं पहुचायो, ऐं सिंध खे हिकिड़ी पंहिंजी जुदा हैसियत, ख़ुशहाली वारी ऐं सरसब्ज़ शादाब वारी हैसियत ॾियारण जो जेको असां सभिनी जो मक़सदु आहे उहो हिकिड़े ॾींहुं असां माणे वठंदासूं। मां अॼु तव्हांजो वरी बि थोराए थो महिरबानी। हा, महिरबानी अदा, थैंक यू फॉर अपॉर्चुनिटी एंड टाइम ला। सामईन, ख़ुसूसी प्रोग्राम में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरवुमेन डॉक्टर रुबीना शेख जो इंटरव्यू पेश कयो वियो। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन